आ गए कोरोना की बर्बादी का तमाशा देखने। यार गाला सदीना असांखे सीरियस गाली बुधी बुधी करना शुरू था कर न्यूज़ वाला मथो खाई आने ते कैसे देता परसोड़ी गाला असा मजाक में सभनी के समझायूं था। सकर शिकारपुर मेरापुर खानपुर मीरपुर 12 छोरो उम्मीद ता सभी खुश होना पर लगे ना तो छोजो यूनिवर्सिटी वाले छोरा जो सभनी जो पगार बंद थी चुको आयो खुश मारो औठो हुंदा अरे यूनि भागा चर्चो खिल चर्चो मुझे चर्चे में न था खिलना पवंदा 1 मिनट में खेल घेना यार अॼु पाण ॻाल्हि कंदासीं पुलिस ऐं आवाम ते। पुलिस के वारो मिली हुआ शिकार मिली आहे सटके जे लाइ जे लाइ कुट आहे। गवर्नमेंट प्यार जी ॿोली सां समझाए थकजी पई पर हींअर हिकिड़े मां दानिश्वर खां पुछा कंदुमि त कीअं सम्झाइजे छा माण्हुनि खे चवजे जो सम्झनि पंहिंजे घर वेहनि जी। कुछ बोलने वाले चूतिए साले गाली की बात ही समझते हैं। समझाओ उनको समझाओ। हल भला इन सांडर मोए जी ॻाल्हि असां मञूं था मतलब पूरे पाकिस्तान जी पुलिस एतिरी परेशान थी कान कोरोना वायरस खां बिना जेतिरी आवाम खाए घर में तो उन्हनि खे मज़ो ई नथो अचे असां सिंधी माण्हुनि खे पुलिस वारनि जो मुट्ठी सिखा जो तव्हां। कोरोना खां अलावा असांजे माण्हुनि में हिकु ॿियो बि वायरस आहे जंहिंखे सिंधीअ में चइबो आहे बितको जेको हिननि खे घर में वेहण ॾिए ई कोन थो। मजाक खां अलावा ही त सही ॻाल्हि करे हुआ चाचो पर ओ चाचा असां बि छा कयूं यार। भाई ॻाल्हि ईअं आहे की असां बसर ऐं पटाटा ॾाढा खाईंदा आहियूं। खाई सफ़ा बोर थी पिया आहियूं बितको इहो जागंदो ई न पो जीअं हिन हमरा खे हेलो बा चाल आहे अरे वाह तू बि यार बादशाह माण्हू आहे सभु माण्हू ढुजनि था पिया मां थो वञा ॾिसां छा थी करे या पुलिस अरे बज चटणी मुआ भज पुलिस थी अची पोयां झल माना पुलिस त सफ़ा परू धारे लगी पई आहे। अंधीअ जा पुट ॿाहिरि छो निकितो घर में मज़ो नथो अचे पकोड़ा जा पुट ऊची मथे थी यार मां ईअं निकितो हुयुसि ॾिसां पियो निकत मिनल आहे जो मां ॾिसां पियो मां जो माण्हुनि खे ॾिसां को इंजॉय कयूं ॾिसूं था माण्हू घरनि को ॿाहिरि अचनि था नथा अचनि चबरी जा पुट अबाड़ी अचो भला ॿिए तमाशे ते नज़र था विझूं अचो। हिन वीडियो में 3 माण्हू अथव हीअ ॾिसो कोटी बडो ट्रिक ऐं ॿियो पुलिस वारो जेके पंहिंजी हैसियत जी ख़बर न आहे पढ़ियल लिखियल हुजे त पुलिस में थोरी हुजे या ऐं हीअ टियों वांदो आहे मूं वांगुरु ॾिसो कीअं वीडियो पियो थो ठाहे। पहिरियां ॻाल्हायूं था हिन लूसण ते दांगी मलियास करे घर में मानी थुक बुजे ते मिलंदी हूंदी हिते वरी नखरा ॾिसोसि न तुंहिंजे माने जो रोड आहे पहिरियों ठहराए ॾिनो आहे न तू घुम यार वर्दी में है तो फिर इनको बोलो ना क्यों बोल रहे हो मेरे को। हल भला ओ मामा वर्दी लाए गोड़ ऐं गंजी पाए अच पोइ हिनजी की गुई कुटीस न वरी पुलिस वारे खे बि ॾिसो न कीअं थो ॻाल्हाए मतलब तोखे वर्दी पातल आहे पुलिस वारो आहे को खिती में छोला कपण वारो त नहीं वठी मुंडी का ॾीस धमाल मेरे को गुस्सा आ रहा है बहुत यार उहे थपा रखाए न पर ही बी साइड ते ॾिसो जेको जोनी जो पंहिंजो हथ में कयूं वेठो आहे ही छोरो को तव्हांजे घर में अटो पचाईंदो आहे जो ईअं था ॻाल्हायोसि रखोसि थफूं बूथ वारियूं भञोसि इहे नासूं छोरे जूं जीअं ज़िंदगी सिंध वार जीअं सिंधी टोपी अजरक वार जीअं सर महिरबानी करे हथ साफ़ करे अंदर वञो। अरे हल बाबा एतिरो टाइम ना ही साले गाली की बात ही समझते हैं। एॾे अंधी जा पुट एॾे हथ तो निभागो कणी वेल में विधो अथव असांखे ईअं त तो हली तो अदा न निकिरो आहे त अहिड़ी कुते वारी हालत तव्हां सां छो थिए आहे पर छा बि थिए ॾाढो भलो थियो असांखे पंहिंजो बचपन यादि अची वियो हार पवे उन मास्तरनि खे हिन वीडियो में हिकिड़ो ढोल लॻो बीठो आहे हथ में वॾो लपणो अथसि पर रोड ते 4-5 ॼणा कुकुर लॻा वेठा आहिनि। अदा पहिरियां ई तव्हांखे गवर्नमेंट चई थकिजी पई आहे होशियारी चुपने की जगह घर बैठे बैठे मुंह लेना पर बिना काम के कहीं मराने मत जाना। अरे हेॾे ओ भाऊ बी अरे बी हेॾे करे निकितो 17 ॿार खणी पढ़े जा कुत्ते जा पुट साईं जो माइटनि जी शादी ओॾे पियो वञा खलानत थई भणा हल पोइ ते ॾेडर पोड़ी गॾु थई न त ॾेखारिया मज़ा कनरिया पुट पोइ इने के जो न तो मारे जो कोई मोटरसाइकिल सां लंघियो तो वञे तुंहिंजे पढ़े जो पुट चाचे जो पुट या कंहिं ख़ासि माण्हू जो पुट कनरिया पुट असांखे तो मारी मुंहिंजे बच्चे खे हल्लू बा पुलिस वारा सफ़ा बेरा न ॿियो वरी छा ये हमारे इलाके की मौजूद शख्सियत है इनके ऊपर खतरनाक तशद्दुद। अच्छा हिकिड़ो मिनट भाऊ यो भाऊ बाहर छो वियो मूंखे तव्हां इहो ॿुधायो भाई अपनी गर्लफ्रेंड को बैलेंस डलवाने के लिए जा रहे थे मैं कपाए पियो इजी लोड मोकली तो शदीद जरूरत थी उनको बैलेंस की। अरे खंखारो तुझे मुंह में मां चो को पुलिस वारनि जो ॾोह पर ॾोह तुंहिंजो आहे हामर साहब इन जे बारे में छा था ॻाल्हायो था बच्चा बुक ते वेठा आहिनि जट जो पुट इश्क पियो हाणे मां जेका तव्हांखे वीडियो ॾेखारींदुमि उन में 15 ॼणा पुलिस वारा हिकिड़ो ग़रीब आवाम जंहिंखे 15 ॼणा पुलिस वारनि वरितो आहे हिकिड़ो हेॾो थुलो हेॾी मुंडी वारी रहम कयो यार अलाह खे मञो मुंहिंजी मर्ज़ी आहे वञा पियो होटल ते चांहि पीअण तुंहिंजो छा वञे पाॾो तुंहिंजो पिणे अरे तुंहिंजी त करे शक्ल में असां हिते सॼो ॾींहुं मरी विया आहियूं तव्हांजे करे
जी पोड़न के मुड़ो न था बाहर निकलना का हमके पूरी पता है नहीं हमरा के जो पुलिस वाला बड़े तो इनके घर में मानी ना हमले दिखानी कडिया घर वाला ने इनके बाहर निकल ऐसा जी कसर अच्छी पुलिस वाला का तो कडे ऐ पाण भी टा पता करे सुठो जो हाने माजी को माता के वीडियो देखने उन्हें उहे मानू जी के जमना ने करे असा जी क्रिकेट पेशन असा रात के अंदर रात से कुछ पते दुनिया परेशान थी मुल्क परेशान है पुलिस वाला परेशान है असा पर क्रिकेट के दासी दुखे सा मतलब करे करे छक्कू लगी तो वनी तो मतलब पाने की शायद अफरीदी तो समझ रात कुली तक माने कुली ओ हेडे हेडे ओ क्रिकेट जा पुट माने भी क्रिकेट खेलन दिया अरे सब लो लो हेलो वञो वञो पोइ बि असां खेॾंदासीं सकल में पीएसएल कैंसिल थी हुई सॼी दुनिया जी क्रिकेट बंदि थी वई तव्हां जी अची हिते क्रिकेट वरी हले थी हिन मुद्दे में त यार क्रिकेट न खेॾो अलाह खे मञो 100 ॼणा गॾिजी करे क्रिकेट था खेॾो पोइ वञी जॾहिं मसलो हल थी वञे पोइ पिणे माणे खे वठी करे इंडिया सां मैच खेॾिजो अचो वीडियो जी तरफ़ नज़र था वञो जीअं छोरे जे प्रिंस जे यार आहिनि पुलिस वारा अचो ॾिसूं ओ बा पुलिस बिटी ते अॻिते न वञ अरे छॾ बाबा पुलिस मुंहिंजे बाबे जी यार आ हा पुट काॾे निकितो आहे मामा बसि सिगरेट जी ॾाढी बार लॻी आहे मानी खाधी आहे लही नथी बसि उहो पी मोटां थो हेॾिया थोरो हेॾिया कुत्ती जा पुट हिते सारी दुनिया कोरोना खां थी मरे तूं वरी सिगरेट खां थो मरी भॼी वियो छोरो हिन मौसम में पुलिस कंहिंजी बि न अथव पुलिस वारनि जे वेझो ई न वञो बाबा साईं या ॻाल्हि कंदा असां सिधी जी में भितर नका मिटी घटि पुलिस वारा बि न अथव आवाम त आवाम पर पुलिस वारा बि असांखां ज़ोर आहिनि ॿ पुलिस वारा जेके चवंदा पाण में ॻाल्हियूं कंदा था अचनि मतिलबु अॼु असांखे शिकार न आहे मिलियो अॼु को शिकार निकितो ई न आहे मज़ो ई न आहे आयो अरे शिकार मिलियो अथई वट मन न ठारे छॾी निकिते छो तो सही ना मुके बस हरणा लागे नहीं तवे चंपन जी वस का थी या तो छोरे के ता बुतो तो सही ना ओ पुलिस वारो तवा भी तो कुछ ख्याल कयो यार इन सब मानो निकरण वारा बेमकसद ना है ना कुछ मजबूरी या कुछ कमकार भी है क्लोबा मानो करे करे निकरन दो ठीक आ पर न सही ता कुछ छोई ना बस पाचा मथे करे शुरू थी था वणो यार या भी मुझे थोड़ी मजाक थोड़ी सीरियस वाली गालियों पर एकरी गाल आखिर में जरूर चवन दोस्त अल्लाह के मनो घर का बाहर तो न निकलो पुलिस है गवर्नमेंट सा साथ जो सिंध में लॉकडाउन सबब सिंध जी स्पीड जी का केसेस वधण वाली हुई हुआ सफा घट थी वई या पहिरियां सफा ॾियो नी घणा वधंदा वञनि पर अॼुकल्ह थोड़ा घट पैदा वधनि त महिरबानी कयो अल्लाह खे मञो यार प्यार सां समझाया तो तव्हांखे साले गाली की बात ही समझते हैं ओ अच्छा यार सॉरी माफ करना चंद्रा सांडरे मुआ तू ही समझा दे सामा के तो समझाई भला समझा मां वञा तो बस क्यों समझा रहा हूँ पागल हूँ मैं भूसा भरा पड़ा है मेरे दिमाग में क्यों बातें कर रहा हूँ लापरवाह लोगों से हंसो खुशियां मनाओ कोरोना वायरस फैल रहा है लोग मर रहे हैं आगे भी मरेंगे हमें क्या हाँ लेकिन भैया हम तो बाहर घूमेंगे है ना घूमो भाई जिसको बाहर घूमना है घूमो मैं तो अपने परिवार के साथ अंदर रहूंगा।